नाज़रीन, हैदराबाद में सिंध बार काउंसिल जो चूंडूं सुभाणे थी रहियूं आहिनि, जंहिं जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। 36 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मुदस्सिर अब्बास। नाज़रीन, सिंध बार काउंसिल जूं चूंडूं सुभाणे हैदराबाद में थी रहियूं आहिनि, जंहिं जूं तयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां त हैदराबाद में सिंध बार काउंसिल जी इलेक्शन में टोटल 36 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि, जेके सुभाणे पंहिंजे वोट जो इस्तेमालु कंदा। असीं इन हवाले सां हिते उम्मीदवारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक छा चवणु आहे? असां वटि 3 सीटूं आहिनि, 21 कैंडिडेट आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह 2 सीटूं ॿियूं आहिनि। हिकिड़ी बदीन ठटे जी सीट आहे, हिकिड़ी दादू ऐं जामशोरे जी सीट आहे। 5 वोट फी वकील खे ॾियणा पवंदा ऐं इंशाअल्लाह ताला असांजी तक़रीबन तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं पंहिंजा वर्कर जेके आहिनि जोश जज़्बे सां कमु करे रहिया आहिनि, महिनत करे रहिया आहिनि। पंहिंजा कलीग्स जेके आहिनि पूरो उमीद आहियूं इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला असांखे फतेह ॾींदो। ऐं वकीलनि जे लाइ ख़ासि करे पैगाम इहो आहे त माज़ी में बि कमु कयो आहे, माज़ी बि तव्हां खां परे न आहे, तव्हांजे साम्हूं आहे ऐं बार एसोसिएशन जे लाइ वकील बिरादरी जे लाइ जिदोजहद कई आहे ऐं तव्हां ॾिसंदो तहरीक में जिदोजहद कईसीं हैदराबाद बार मां, उहो अल्हम्दुलिल्लाह असांखे फतेह थी। सो वकील जे वकार जे लाइ जिदोजहद करणु ऐं इंशाअल्लाह ताला 200 एकड़ ज़मीन हाईकोर्ट बार एसोसिएशन जी सोसाइटी लाइ असां रिज़र्व कराई आहे, अलॉटमेंट थी वई आहे, जंहिंजी पोज़ीशन असांखे आहे। उन ते ज़रूरु कमु कंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला कमु करे रहिया आहियूं। जामशोर जी सीट ते तक़रीबन 6 कैंडिडेट जो आहे मुक़ाबलो ऐं टोटल 37 कैंडिडेट्स आहिनि सॼी कॉन्स्टिट्यूएंसी में। केन शाह, मेहड़, दादू, जोही, सेवण, जामशोरो, ठठा, बदीन, सजावल, टंडोलया, टंडो मोहम्मद खान, मटियारी, हाला, या कॉन्स्टिट्यूंसीज़ में तकरीबन जेका है मतलब या हिकिड़ी वॾी कॉन्स्टिट्यूंसी आहे सिंध बार काउंसिल जे हवाले सां असीं सम्झूं था। टोटल तकरीबन आई थिंक त 5,500 जे लॻभॻि जेका बि वोटर्स जी हूंदी फाइनली जेका आहे मतलब हूंदी जेका सिचुएशन नज़र अचे। पर ॾिसो न, हिकिड़ो त इलेक्शन 6 साल खां पोइ बार काउंसिल इलेक्शन थिए पई, उन जे करे असां 2 महीने खां वठी 3 महीने खां वठी असांजो तयारियूं त असां इलेक्शन जेका आहे थिए पई, उन जे करे असां पंहिंजा जेके बि वर्क वग़ैरह हुआ सभु मुकमल कया हुआ। ऐं मौक़े ते जॾहिं इहा नोटिफिकेशन आयो त भई इलेक्शन जेका आहे पोस्टपोन आहे, त उन जे लाइ इहो असांजो जमहूरियत को एहतिजाज करियूं। ऐं जॾहिं ॿियनि सूबनि में इलेक्शन थिए पई त सिंध बार काउंसिल में जी इलेक्शन छो न थिए? इन जे करे कोविड जे करे आहे त पूरी दुनिया में आहे, ॿिया कमु थियनि पिया, सियासी जलसा थियनि पिया, अॼु बि थियनि पिया। अॼु उन में रुकावट न आहे त पोइ हिते बार काउंसिल इलेक्शन में कहिड़ी रुकावट हुई? असां तक़रीबन तयारी करे चुका आहियूं ऐं उन हिसाब सां जेको आहे सो तव्हां सभिनी जे तवसल सां चवंदा त जेके जमहूरियत पसंदि क़ुवतूं आहिनि उन्हनि खे एटलीस्ट अहिड़ियूं हिंड्रेंसिस पैदा न करणु घुरिजनि इलेक्शन जे अंदरि। ऐं इलेक्शन हिकिड़ो सेहतमंद प्रोसेस आहे, इट शुड बी कंप्लीटेड ऐं इंशाअल्लाह ताला तमामु सुठी उमेद आहे। नौजवाननि जो हिकिड़ो पंहिंजी राय आहे, इंशाअल्लाह ताला अल्लाह ख़ैर कंदो। हिन इलेक्शन में असीं सम्झूं था त वॾी तब्दीली आहे ऐं वॾी तब्दीली ॾिसूं था ऐं तब्दील थी वेंदो माहौल। अदा ॾिसो, हैदराबाद जूं कुल 3 सीटूं आहिनि ऐं असां हैदराबाद मां कुल 21 उम्मीदवार इलेक्शन में हिसो वठी रहिया आहिनि। हिन दफ़े असां पुरुमीद आहियूं, तमामु घणा पुरुमीद आहियूं। सिंध जो जेको नौजवान वकील आहे ऐं उन खोड़सारा असांजा सीनियर दोस्त उहे बि इन ख़्याल जा आहिनि त हिन दफ़े वोट जेको आहे सो मेरिट खे ॾिनो वेंदो। हिन दफ़े वोट जेको आहे उहो कारकर्दगी जी बुनियाद ते ॾिनो वेंदो। हीअ जेके पुराणियूं रिवायतूं रहियूं आहिनि त दावतूं वॾियूं थियूं, कंहिं ओताक ते किथे दावत सराई, कंहिं किथे दावत सराई, उते वोटनि जो फ़ैसिलो थी वेंदो। ॿारनि जे उहिदनि जा फ़ैसिला ॿारनि खां ॿाहिरि थींदा रहिया आहिनि माज़ीअ में। हाणे उहे रिवायतूं पंहिंजे आख़िरी पसान में आहिनि, वञी पहुतियूं आहिनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो कल्ह जेका इहा साज़िश थी, मतिलबु प्री पोल रिगिंग जा सभु हरबा इस्तेमालु कया विया, सभु जा सभु। पहिरियां कोशिशि कई वई त वोटर लिस्ट जेका आहे उहा मुतनाज़ा बणाई वञे। उन में वरी एडिशनल लिस्ट आई जेका ख़ुदि कानून जी सिधी सही वायलेशन आहे। त हिकिड़ो दफ़ो असांजो कानून थो चवे त इलेक्शन वारे ॾींहं खां 60 ॾींहं पहिरियां फाइनल लिस्ट ॾेई छॾणी आहे। रुगो हैदराबाद मां न, सॼी सिंध मां इहो पैगाम वेंदो त सिंध जो वकील सुजाॻ आहे, सिंध जो वकील पहिरीं तरजीह पंहिंजी फलाह बहबूद खे ॾिए थो, सिंध जो वकील पंहिंजी वोट खे जेको आहे सो आज़ादाना इस्तेमाल जो हक़ जेको आहे उहो हिन भेरे इस्तेमालु करे इहो पैगाम सॼी दुनिया ॾांहुं मोकिलींदो।